ट्रंप जा ताज़ा तरीन कारनामा। एक तरफ़ गज़ा जे माण्हुनि जी बेचैनी, ॿिए तरफ़ उर्दुन ऐं मिस्र जी मज़बूत मुखालफ़त ऐं टे तरफ़ अमरीकी अवाम लाइ कानून में तब्दीलियूं। इहो सभु कुझु असांखे इहो सोचण ते मजबूर थो करे केतिरे वक़्त ताईं ताक़तवर क़ौमूं कमज़ोर क़ौमुनि खे पंहिंजी मर्ज़ीअ मुताबिक़ हलाइण जी कोशिश कंदियूं रहंदियूं। ट्रंप जे बयाननि ऐं कारनामनि खे ॾिसी हिकु ॻाल्हि त चिटी आहे त सियासत में जेकॾहिं मिज़ा, हैरानगी ऐं सनसनी ॾिसणी आहे त उन जो माहिर त ट्रंप ई आहे। ॿियो इहो त कहिड़ियूं ॻाल्हियूं रुॻो सियासी बयान आहिनि ऐं कहिड़ियुनि ते अमल थींदो, उन जो जवाबु त सिर्फ़ु वक़्तु ई ॾेई सघंदो। पर यादि रखो, तारीख़ ताक़तवरनि जे फ़ैसिलनि खे न, मज़लूमनि जे सब्र ऐं क़ुर्बानियुनि खे यादि रखंदी आहे। तारीख़ जो इहो ई सबक़ु आहे ऐं इहा ई उम्मीद। उन सिलसिले में अव्हां जो छा ख़्यालु आहे? पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह कंदा।